तंगवानी में आम खबर है गांव सा शेयर के बाद तंगवानी में डीएसपी हाउस अॻियां रेलवे लाइन वटि डाणी लाशारी बिरादरनि में ट्रैक्टर ट्राली के रस्तो न ॾियण तां झेड़ो थी पियो जहिड़े दौरान धुरनि हिक ॿिए खे सरेआम डंडा सिरोटा वसाए 10 ॼणनि खे रतोरत करे छॾियो। ज़ख़्मियुनि में गुलाम मुस्तफ़ा लाशारी, सिदरतुल्ला डाहाणी, उमेद अली डाहाणी, अलादाद इस्माइल, सिकंदर, शौकत डाहाणी ॿिया शामिल आहिनि। धुरियूं पाण विड़ी हिक ॿिए खे ज़ख़्मी हालत में छॾे ॾिनो। पुलिस न पहुती। ज़ख़्मी 1 कलाक ताईं वाक़े वारे हंधि पिया रहिया। धुरनि में चिकताण तेज़ जॾहिं त शहर में ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे। हर वक़्तु करण लाइ ॾिसंदा रहो DTN वेब न्यूज़ तंगवानी। What?